इते मां सां ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया सोलंगी नारे जा तकरार ख़त्म करण लाइ धुरिन वटि मेड़ मिंथ काफ़िलो पहुची वियो आहे। PPMNA सैयद जावेद अली शाह जिलानी मोज़िज़ माण्हुनि सां गॾु धुरिन वटि पहुतो। सोलंगी नारे जा तकरार सबबि मासूम जानियूं ज़ाया थियण ते ॾुख थियो आहे। जावेद अली शाह जिलानी जो चवणु हुयो, ॿिन्ही धुरियुनि जे बुज़ुर्गनि ऐं नौजवाननि खे अपील करियां थो त पाण में ठाह कयो। झेड़नि सां सवाइ नुक़सान जे ॿियो को बि फ़ाइदो न आहे। जावेद अली शाह जिलानी जो ई चवणु हुयो। वाज़ रहे त कोट मीर मोहम्मद भरिसां सोलंगी नारे जा तकरार में 7 ॼणा क़तल थी चुका आहिनि। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया, ठाह कयो। सोलंगी नारे जा तकरार ख़त्म करण लाइ धुरियुनि वटि मेड़ मिंथ काफ़िलो पहुची वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कोट मीर मोहम्मद मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अब्दुल रहीम अब्बासी खां। जी अब्दुल रहीम, कहिड़ा तफ़सील आहिनि, अपडेट कजो। जी, कोट मीर मोहम्मद सैद मोहम्मद बिंडो थाने की हद में सोलंगी नारे जा तकरार तेज़ आहे, जंहिंमें 7 माण्हू क़तल थी चुका आहिनि। जंहिंजो अॼु MNA खैरपुर सैद जावेद अली शाह जिलानी मोज़िन पाण सां साण करे जेको आहे ॿिन्ही धुरियुनि वटि वियो आहे त सुलह कयो, हेड़ांद में कुझु न आहे। इन खां पोइ ॿिन्ही धुरियुनि सोलंगी नारे जा बिरादरीअ जे चङनि मुड़ुसनि MNA सैद जावेद अली शाह जिलानी खे तसली ॾिनी आहे त असां जेको आहे ॿई धुरियूं ठाह लाइ राज़ी आहियूं ऐं जेको आहे असांखे 2 ॾींहं मोहलत ॾिनी वञे त असां पंहिंजे बिरादरीअ सां सलाह मशवरो कयूं। यादि रहे त हीउ जेको आहे तकरार हलंदड़ सबबि हितां जा स्कूल, अस्पतालूं जेको आहे ऐं हितां जी मईशत खे तमामु जेको आहे नुक़सानु थी रहियो आहे, जंहिंजे करे MNA सैद जावेद अली शाह जिलानी ठाह लाइ मौज़ूद साथ करे जेको आहे ॿिन्ही धुरियुनि ॾिनो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अब्दुल रहीम अपडेट करण जे लाइ।